हाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कंडियारो मां ख़बर ॾींदा हलूं त जश्न ईद मिलादुन नबी जे ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। मुख़्तलिफ़ ॻोठनि में जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं रैलियूं कढियूं वियूं। इन सिलसिले में शहर जे अल मक्का होटल ते महफ़िल मिलाद मुनक़िद कई वई, जंहिंमें दरगाह लोड़ो शरीफ़ गादी नशीन फ़कीर शाहबुद्दीन फ़कीर अली मुर्तज़ा जावेद शेख ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जी ख़ुशी में केक काटियो वियो, जॾहिं त महफ़िल मिलाद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मशहूर नात ख़्वाननि नातूं पेश कयूं। इन मौक़े ते अॻुवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जे लाइ रहमतुल आलमीन बणिजी आयो है। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जे अचण सां समूरी कायनात थी है ऐं असां 12 रबी अव्वल जो ॾियारो ईद जियां करे मल्हाईंदा आहियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।